बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। मोजा इज्जत वारा शान वारा प्यारा दोस्तों, मुझे सुने रब करीम जा अणगणिया ऐं अणखुट एहसान जै मुझे बिछड़े रब करीम तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे महबूब नबियनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी तारीफ बुधण ऐं करण जी तौफीक अता फरमाई आहे। दुआ है उन सुने करीम रब जे बारगाह रब्बुल इज्जत में त मुझा मिठड़ा करीम रब जिंदगी जा बाकी जेके भी लम्हा हिन दुनिया में असा के जिंदा रखी त मुझा मिठड़ा करीम हर लम्हे हर घड़ी पांजे प्यारे महबूब जी दिल जुबान ते तवार नसीब फरमाए जा। छो त मुझा मिठड़ा भा उन महबूब जे जात का सवा तवा सा के बियो कोई सहारो कोने। अल्लाह ताला जा बानड़ो मुझे खुदावंदे करीम पांजे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात तवा ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि खे इनायत फरमाए एतिरो वॾो एहसान कयो आहे जो जेकॾहिं तव्हां असां हिन मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में न हुजूं हा त खबर पइजी वञे ह त मदीने वारे घोट जो शान छा थींदो आहे। पर तव्हां सां जो ॾोह न आहे, तव्हां असां खे हर शइ अल्लाह जे ज़ात पंहिंजी इनायत करे अता फरमाई आहे। इन करे तव्हां असां जे अंदर में कदर घटा पर वरी भी अल्लाह जा लख एहसान जो न हेड़ियों सुहिणियों महफिलूं नसीब फरमायूं हन। अज जी ये महफिल असांजे मियां प्यारे दोस्त रजिब अली सोलंगी उन पांजे मरहूम वालिद मियां सोहराब खान मरहूम जे ईसाले सवाब जे नियत सां मुझे आका जो मीलाद कयो आहे।
हे खुश नसीब है मरहूम सोहराब, अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाइंदो। जेकॾहिं इएं भी खैर करे छॾिजे हां त यकीनन अल्लाह ताला क़बूल फरमाए हां। पर अॼु हुनखे ॿ नेमतूं मिली वयूं, खैर जो सवाब भी मिली वियो, मुझे मदीने वारे घोट जे मीलाद जी निस्बत भी हुनखे नसीब थी वई। जियां मुझे आका महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे खिदमत में हिकड़े सहाबीअ अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पंहिंजे गरीबी हाल आहर घरड़ो हिकड़ो ठाहियो आ। ओ मुंहिंजा सोना महबूब, मां मिस्कीन गुलाम जी दिल थी चाहे त मुझे ने असल में हिन पासे निहारिया न तो ही लाइट वाली ज़ालिम असा के अध जडो त इन लाइटन कयो आ। ॾींहं जो किताब पढ़ो, रात जो लाइटूं सामो, अल्लाह ताला रहम फरमाए। बस वो सियाणो समझी वियो। गौर कयो मुंहिंजा दोस्त, मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में उन गुलाम सहाबी अर्ज कयो त या रसूल अल्लाह, गरीबाने हाल जे हिसाब सां घरड़ो ठाहियो आ। अगे बिल्डिंगूं वडियूं न हुयूं, वडा कमरा या बंगला न हुया, सादड़ो घरड़ो ठाहियो आ। पर उन सहाबीअ जे दिल भी चयो त मुंहिंजा मदीने जा मीर पंहिंजा रहमत वारा कदम घुमाईंदा त हे कखावा कखड़ा भी मुझे ला बरकत वारा थी वेंदा। मुझो मदीने जो साईं पंहिंजे गुलाम जे कखन में आयो आ। जॾहिं उन गुलाम जे कखन में मुझो आका पहुतो त मुझे महबूब ॾिठो त उहा लाठड़ी नमूने जेको उन जो फकीराणो घर ठहियल हो, उन में थोरा थोरा सोराख रखियल हुया। मुझे आका पुछो, ओ फलाना सहाबी जी मुझा महबूब, हे सोराख इन घरड़े के छो कया थई? त जवाब ॾिनई त या रसूल अल्लाह, इन जे ला कया थम त जियां हवाए आसानीअ सां अचे ऐं मुझो घर थधो रहे। तव्हां सां भी इन नियत सां घरड़े में वेंटिलेशन जो सिस्टम ठाहींदा आहियूं। उन गरीब सहाबीअ भी ठाहियो त मुझे आका मदीने जे घोट निहारे उन पंहिंजे गुलाम खे फरमायो, काश जे कॾहिं इन सोराखन ठहण जे वक्त तू इहा नियत करी हां त हे मां घरड़े जा सोराख इन जे ला थो ठाहियां त जियां मस्जिद नबवी मां अज़ान जो आवाज अचे, जल्द मुझे कनन ते पहुचे त मां जल्दी वञी महबूबन जे पोयां नमाज पढ़ां त मुझे आका फरमायो, हवाए त उहें भी अचे वञे हां, हिन नियत जो सवाब अलग तोखे अल्लाह अता करे छॾे हां। हिन मिस्कीन रजब अली सोलंगीअ जे बाबे जा अल्लाह बख्त निराला कया जो उन जे बचड़े के अल्लाह जे ज़ात या तौफीक ॾिनी पंहिंजे बाबे जी मानी त करी थो, पर इन मानीअ के मुझे महबूब मदीने जे घोट जे मीलाद जी निस्बत ॾेई छॾे। मानी त उहें भी आहे, पर जे आका जे मीलाद जी निस्बत थी वई त चार चंड लगी वेंदा। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मियां रजब अलीअ जे वालिद मोहतरम मियां मरहूम सोराब खान जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह जी ज़ात हिन फ़कीर जो खैर कबूल फरमाए। खुदा जेका आयल जमायता सभिनी जो अचण कबूल फरमाए ऐं जन जन जा अजीज वकार बही दुनिया छॾे विया आहिनि। अल्लाह ताला मुझे महबूब जे सदके उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए। दोस्तो, अज मुझे महबूब जे
मीलाद जे मौके ते थोड़ी मुख्तलिफ अंदाज सां गाल थींदी ऐं उन गाल जो मकसद यकीनन बियो न हुंदो, यकीनन बियो न हुंदो। शाने मुस्तफा मीलादे मुस्तफा जो नालो आ, पर अज आऊं इन हिसाब सां ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजे महबूब सां तो असांखे पंहिंजे अंदर जी तंद कीअं ॻंढणु घुर्जे। छो त मुंहिंजे महबूब जो तालुक त तो असां सां ॻंढियो पियो आहे। महबूब जो तालुक तो असां सां ॻंढियो पियो आहे, मगर तो असां जेको पंहिंजो तालुक छिनी छॾियो आहे, या वरी तो असां पंहिंजो तालुक ॻंढियो त आहे पर हक़ीक़ी अंदाज़ में कोन ॻंढे सघिया आहियूं। अॼु थोरो इन मौज़ूअ ते ॻाल्हायूं, मन कंहिं आशिक जे दिल में एहसास पैदा थिए, उन एहसास जे बुनियाद ते अल्लाह जी ज़ात या तौफीक अता फरमाए त हिन दिल जो ॻांढापो मुझे महबूब मदीने जे मीर सां ॻंढिजी पवे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज, तव्हां सां बस थोड़ो टाइम वेंदासीं, सीउ ॾाढो आहे। हे शाबस जे हिन फ़कीर वीचारे खे जो कदरड़ो कई कदर वारो आहे, अल्लाह ताला हिन फ़कीर खे खुश रखे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज, हिन दुनिया जे अंदर हर माण्हू कोहिन सां न कंहिंसां मोहब्बत ज़रूर कंदो आहे, हर माण्हू। छो त उहो वाह उहो वणो ई नाहे जंहिंखे वाह लोॾो न ॾे, कंहिंखे वाह सजी हलोॾो ॾींदो आहे, कंहिंखे थोरो ॾींदो आहे। उहो दुनिया में माण्हू ई कोन्हे को जेको चवे त मूं प्यार कोन कयो आहे, मूं मोहब्बत कान कई आहे। मोहब्बत त सभु को कंदो आहे, लेकिन खुश नसीब उहो जेको पंहिंजे जीजल अमड़ सां प्यार कंदो आहे, या पंहिंजे पीउ सां प्यार कंदो आहे, जे औलाद सां प्यार कंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज, हिन दुनिया जे अंदर जेको भी जंहिंसां प्यार कंदो आहे, हर घड़ी उहो प्यार करण वारे जे दिल में इहा तड़प हूंदी आहे, मां अहिड़ो कमु कयां जंहिंसां मां प्यार थो कयां उहो मूंसां राज़ी थी पवे। इहा तमन्ना हूंदी आहे न, जेको जंहिंसां भी प्यार कंदो आहे। मां 3-4 हिकड़ा पाकीज़ा रिश्ता ॿुधाए छॾिया, वधीक सभु को पंहिंजे दिल खां पाण पुछे। जेको जंहिंसां प्यार कंदो आहे, उन जे दिल में एतिरी त मोहब्बत हूंदी आहे जो जेकॾहिं थोरो रुसी वेंदो आहे, हमराह सींध कढण छॾे ॾींदो आहे, सुरमो पाइण छॾे ॾींदो आहे, बूथ खे धोअण छॾे ॾींदो आहे, कॾहिं कॾहिं कपिड़ा ई कारा पाए छॾींदो आहे। छाजे लाइ त माण्हू मूंखां पुछनि छो कारा वेस कया अथई, चवां त मुंहिंजो यार मूंखां रुसी वियो आहे, पर यार तोखां रुठो छो आहे, चवंदो आहे त मूं हीअ ग़लती कई आहे, इन करे मुंहिंजो यार मूंखां रुसी वियो आहे। भला हाणे ही हाल छो कया अथई, इन जे लाइ कया अथमि त मुंहिंजे यार खे ख़बर पवे त वरी मन मूंसां राज़ी थी पवे। इहो सच्चा नदा, इहो सच्चा। दुनिया जो यार रुसे निंड्रूं हराम थी वञनि, ख़बर बि आहे त आहे बेवफा, इहा बि ख़बर आहे त वफ़ादार कोन्हे। जेसि ताईं गीदे में पैसा हूंदई यार जी यारी हलंदई, जेसि ताईं तुंहिंजी जवानी हूंदी कंहिंजी यारी एसि ताईं हलंदई। पर मां तोखां सवाल थो पुछां, हिन दुनिया जे अंदर जीजल अमड़ खां वधीक ॿी काई पाकीज़ह शइ रिश्ते वारी नाहे, मगर उन पाकीज़ह रिश्ते जी मोहब्बत यारी भी तेसी हलंदी आ जेसी तुझे सिरिय में साह हूंदो आ। कब्र में त जीजल अमड़ भी कंहिंसां गॾु कान वेंदी आ, कान वेंदी आ न दा। कब्र में भी जीजल अमड़ भी गॾु कान थी हले त हो ॿियो कहिड़ो रिश्तो आ जेको तो असां सां कब्र में हलंदो। सोच जा नौजवान, अॼु जी हिन फ़कीरानी महफ़िल मां कुझु सिखी पोइ थिजां। जेकॾहिं जीजल अमड़ भी
कबर में तो सा गड नथी हले त बुधाए दुनिया जो ओहो केड़ो मानू आ दुनिया जो ओहो केड़ो रिश्तो आ जेको तो सा गड कबर में हलंदो जवाब मिलियो त कोई भी ना है पो तो खां सवाल आ त तू चरियो कंहिंजे ला थियो पो तू चरियो कंहिंजे ला थियो आ हाणे मां तो तोखे दस्या कबर में हिकड़ो रिश्तो तो सा गड हलंदो हशर में तो सा हिकड़ो रिश्तो गड हलंदो एड़ो त पाकीज़ रिश्तो आ ओहो दुनिया वारे कंहिंजो ना है वो रिश्तो अथई त मुझे महबूब मदीने वारे घोट जो आ कोई भी कबर में गड न हुंदो पर मुझो महबूब मदीने जो साईं कबर में भी गड हुंदो तमा हाने तो खां सवाल तो कया खोड़ मुझा दोस्त नमाजी मानू वेठा हो उहे भी पांजे अंदर में गौर कन पांजे दिल में तसव्वुर करे फिक्र कन त मुझा दोस्त अगर दुनिया जो हिकड़ो दोस्त नाराज थी वने असा जो निंड्रू फिटी वनन मुझा दोस्त जदे मदीने जो घोट तवा असां खां नाराज थींदो आ त तहां असांजो हाल कहिड़ो हूंदो आ जवाब आ त असांखे ख़बर ई कान पवंदी आ जवाब इहो आ त असांखे ख़बर ई ॻाल्हि ॻाल्हि ख़बर ई कान पवंदी आ छो दुनिया वारे दोस्त जी खबर पवे थी मदीने वारे यार जी खबर छो न थी पवे इन करे जो दुनिया वारे दोस्त जेला हर उहा शे असां पसंद कंदा आहियूं जेका असां जे दोस्त के पसंद होंदी आ पर मदीने वारे घोट जेला असां इए कदहीं भी को न सोचो आ एड़ो कबू कयो जेको असां जे महबूब मदीने वारे यार के पसंद अचे कदे इहो सोचो थो हूंदा गला गला कदे इहो सोचो थो मां तो खां तो पुछां तुझे दोस्त के अंगूर पसंद हन जदे ठारू शाह शहर में पहुते मुझा दोस्त हिक हिक रेड़ीअ ते गोलण शुरू कये हिन रेड़ीअ जा अंगूर सुठा ना हन हिन रेड़ीअ जा अंगूर सुठा ना हन वनी एड़ी रेड़ीअ ते बीठे जे जा अंगूर सुठा उनन सुठन मां भी गोले गोले सुठो छिगो अलग कये त ही खणी वना मता मुझो दोस्त चवे त हिन अंगूरन जी टारी भली ना है मता मुझो यार कावड़ी जी वने दुनिया जे यार जो एतरो फिक्र तई त अंगूर खणी वना हुजे त अंगूर पर एतरो त साफ ही सुनो हुजे जे में जरे जे बराबर भी गंद न हुजे छो त मता यार रुसी वने मां तोखा पुछां थो ए दुनिया वारे दोस्त के अंगूर वणदो आ मुझे महबूब मदीने वारे हुजूर के तुजी दिल वणदी आ हाणे मुखे बुधा हाणे बिनी शैन के गड खणी हलजा दुनिया वारे यार के राजी रखण जेला गोले गोले सोना अंगूर चुंगो ठाहे खणी वींदो आ त हिकड़ो भी गंदो न हुजे मता मुझो यार रुसी वने मां तो खां तो पुछा मुझा दोस्त ये दिल भी तो के मदीने वारे घोट जे हुजूर में खणी वणनी आ पो बुधा इन दिल में तू छा छा खणी मुझे मदीने वारे यार वटे पहुंचंदो आ मां तो खां तो पुछा तू बुधा छा कूड़ मुझे मदीने वारे घोट के पसंद हुंदो आ या न गाला गालाई तो चाण चुप न कर कूड़ मुझे मदीने वारे साईं के पसंद हुंदो आ या न पो तू असा कूड़ छो था हणो गिला मुझे मदीने वारे घोट के पसंद हुंदी आ न पो गिला छो था कयो जिना मुझे मदीने वारे घोट के पसंद ना है पो जिना छो था कयो जुआ मुझे मदीने वारे साईं के पसंद ना है पो जुआ छो था कयो नशो मुझे आका के पसंद ना है पो नशो छो था कयो व्याज जेड़ी लादत मुझे मदीने वारे घोट नित्यो आ असा ओ व्याज छो था वठो मां तो खां सवाल तो पुछा सदाई पांजे पाण के मदीने वारे यार जो गुलाम थो सदाई पांजे पाण के मदीने वारे जो आशिक थो चवी थो त मदीने वारो मुझो महबूब आ मां तो खां तो पुछा दुनिया जे महबूब दे शय खणी वनी साफ सुठी खणी वनी ऐ मदीने वारे घोट दे दिल खणी वनी त गंद में भरे पो खणी वनी ही छा है ई सब कुछ छा है छा इहा सच्चाई इन जो नालो आ छा दोस्ती इन के चेबो आ छा मोहब्बत इन के चेबो आ छा इश्क इन के चेबो आ त जैसा प्यार करी उन दे गंद खणी वन
न मुंहिंजा दोस्त अजीज, न मुंहिंजा दोस्त अजीज, तोसां खे प्यार करण जी ख़बर ई कोन्हे का, तोखे असां खे प्यार करण जी ख़बर ई कान्हे का त मदीने जे घोट सां प्यार कीअं कबो आ। मुझे मदीने वारे साईं सां अगर तोखे प्यार जी ख़बर वठणी आ त देर न कर, अल्लाह जे सुणे क़ुरान करीम खे लोली ॾे त ख़बर पवई त मदीने वारे यार सां प्यार केरु कंदो आ ऐं कीअं कंदो आ। जेकॾहिं मुझे मदीने वारे घोट जो प्यार पुछणो थई ऐं प्यार ॾिसणो थई त कंहिंखां पुछ, मुझे सुणे रब्बे करीम जे ज़ात खां पुछ त मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब मदीने जे साईं सां प्यार कीअं कबो आ। ओ फकीर, ओ ईमान वारा, ओ मुसलमान मुझा मिठड़ा भा, अज जे हिन महफिल मां हिकड़ो जुमलो भी अगर तो दिल में विहारियो त तुझे जिंदगी जो सजो ही निजाम बदलजी वेंदो। मां तोखां तो पुछां त शफात जी उम्मीद कंहिं में थो रखी? गाला गाला चुप छो थो करीं दा? सोलंगी फकीर चुप छो था कयो? गाल गिचीअ में थी पवे छा? गालायो फकीर, मदीने वारे घोट जे शफात में उम्मीद रखी थो या न? ही हेतरा गुनाह कया थे, इनन गुनाहन जी माफी तोखे केर वठी दींदो? चो त मुझो महबूब मदीने वारो साईं वठी दींदो। पो हाणे मुखे वरी हिन सवाल जो जवाब दे, जडे कयामत जो दिहाड़ो थींदो, सिजने जे बराबर होंदो, जमीन तपी ट्रामो थी वेंदी, हर इंसान पांजे पघर में बुडंदो, गुनाहन जो दफ्तर खणी मुझे महबूब मदीने वारे साईं जे जेडी मल आडो हली बीहंदे, हाणे मुखे बुधा ओहे गुनाह मुझे आका जे खिदमत में अर्ज करे चवंदे त या रसूल अल्लाह, डाढो गुनाहगार आहियां, डाढो खतादार आहियां। हाणे मुंहिंजा महबूब ए गुनाहन जा जेके मुंहिंजा कारा दफ्तर खणी आयो आ, ओ मुंहिंजा महबूब अल्लाह जे दरबार में अर्ज करे मुंहिंजा ही दफ्तर धोरा। या उम्मीद रखी थो न? गाला गाला रखी थो न? ॾाढा मुदा रखी थो? हाणे मुखे बुधा, जेडी मल तू मदीने वारे घोट जे दरबार में हे गुनाहन जा दफ्तर खणी गड बीठो आ, चवी थो त मुझा मदीने जा साईं हे मुझा दफ्तर धोरा, तू अञा उते सवाली बीठो आई, उते जो उते तुझो बियो भा याने मुझे महबूब मदीने वारे घोट जो उम्मती। छो त मुझे आका फरमायो अल मुस्लिमो अखुल मुस्लिमो, मुसलमान मुसलमान जो भावा, उते जो ते बियो मुसलमान अचे वियो, चवे थो या रसूल अल्लाह हिन जा गुनाह मुआफ न कराए जा। मुझो आका तो चवे त छो? उते ही तुझे मथा ताही तो थे। चे तो या रसूल अल्लाह हे त मुझो मुसलमान भा हुयो, मगर सजी जिंदगी मुखे ईज़ाइंदो रहियो। पियो थो चे या रसूल अल्लाह ही त मुझो भा त आहे, पर मुझी बन्नीअ जो बन्नो सेरे वियो। पियो थो चवे त या रसूल अल्लाह ही मुझो आहे त भा, पर दुनिया में मुझो हक़ खाई वियो। चौथो थो चे, चवे थो या रसूल अल्लाह ही आहे त मुझो भा, पर दुनिया में मूंसां ॾाढायूं कयई। पंजो थो चवे या रसूल अल्लाह ही आहे त मुझो भा, पर मुझा रिश्ता खसे वियो। मुझा दोस्त हिकड़े पासे, तू पांजे गुनाह जी झोली खयो बीठो ही हुजूर जे दरबार में, त बे पासे वरी तुझा फरियादी, तू भी हुजूर जो उम्मती, हो भी हुजूर जा उम्मती, हो तुझे मथा फरियाद कयो बीठा हन, तू गुनाह माफ कराने जे ला बीठो ही। मुझो अल्लाह मुझे महबूब के फरमाए तो महबूब मां खुदा जे रहमत के त जोशा, पर मुस्तफा फैसलो तोखे करणो आ, रुगी तू सिफारिश कंदो वञ त मां खुदा बख्शींदो वञा। हाणे मूंखे ॿुधा, मदीने जो साईं तुझी ॻाल्हि ॿुधी तुझा गुनाह माफ़ कराईंदो, या हुजे के 20 तुझे मथा फरियादी हूंदा, मुस्तफा उन्हनि जी दाह ॿुधंदो? जवाब ॾे, जवाब ॾे। लाग़र्ज़ न थी, लापरवाह न थी, मुझे महबूब मुस्तफा में रहमत जी उम्मीद रख, शफात जी उम्मीद भी रख, पर डिज भी उन घड़ी खां। छो त मुझे महबूब मुस्तफा जे दरबार में तू भी हुंदे ते सभई सभई गॾु हूंदासीं न।
हे सब गड हुंदासी न हुजूर जे दरबार में पो जे करे असा तव्हां मां मूं भला मूं जेड़ो गुनाहगार चवे त या रसूल अल्लाह मुजा गुनाह माफ थियन ऐं तव्हां थी चओ त या रसूल अल्लाह इन असा सा ही नाजायज़ियूं कयूं इन असा सा ही जुल्म कया हिन असा सा ही ॾाढा कया मुझे मुस्तफा के त जेड़ो मां प्यारो तहड़ा तव्हां प्यारा मुझे मुस्तफा के सभई प्यारा हन बुधाए पो मुझो मुस्तफा कंहिंजे हक़ में फैसलो ॾींदो गुनाहगार त आहे पर गुनाह कया कंहिंजा थई उन्हनि पंहिंजे मुसलमाननि भाइरुनि जा मुंहिंजा दोस्त उहे भी दाही बीठा हन अल्लाह जे तो महबूब मुझे रहमत में देर ना है मुस्तफा तू फैसलो कर मुझे महबूब मदीने जे साईं इन करे दुनिया जे अंदर फैसलो बुधाए छड़ियो थई ओ मुसलमान याद रखी छड़जा कहे मुसलमान भा जो हक खाई मरी न वञजा या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून मुझे मदीने जे साईं फरमायो ओ ईमान वारो अल्लाह खां डिजो एड़ा डिजो जेड़ो अल्लाह जे डिजण जो हक़ मरजो जरूर मगर न मरजो जरूर मगर न मरजो इल्ला व अंतुम मुस्लिमून जो तमाम मुसलमान ही न होजो यानी मुसलमान थी मरजो किए मुसलमान थी मरजो यानी पंहिंजे मुसलमान भाइरुन जा जेके हक़ थव उहे बख्शिराए पो मरजो याद रखी छड़े ऐ सोलंगी फकीर जे गोठन वारा याद रखी छड़े मरण खां पोए कुछ कोन थींदी कुछ भी न थी दई अगर नमाजुन में कमी कोताही कयई मुझो आका तोखे माफ कराइंदो अगर रोजन में कमी कोताही कयई मुझो आका हथड़ा खणदो अल्लाह माफ कंदो ज़कात में कमी कोताही कयई हज में कमी कोताही कयई अल्लाह जे फर्जन में कमी कोताही कयई मुझो आका हथड़ा खणदो अल्लाह माफ फरमाइंदो पर जे मखलूक खुदा जा हक खाधा थई रब भी फरमाए तो मदीने जो साईं भी फरमाए तो तेसी माफ न थींदी जैसी उन खां माफ न कराइंदे सोच ईमान वारा सोच गरीबन जो मशीनियों खाइण वारा सोच यतीमन जो माल खाइण वारा सोच बेवह औरतुन जो हक खाइण वारा सोच पराए बनिन जा बन्ना सेरण वारा सोच इन दुनिया जे मथा बावर करण वारा सोच सजी जिंदगी इन दुनिया में रहण जी सोच करे रहण वारा सोच इन दुनिया में सजी जिंदगी न रही सघंदे हिकड़े ॾींहुं मौत के चखड़ो थई मौत में वञणो थई चाचो सोहराब अॼु तो असां में कोन्हे अॼु खां साल 2 साल में हिते ही हुयो इनन मनहन में हुयो इनन ओताकुन में हो अज कोन्हे को सुभाणे ही ओताकू ही मनह हुंदा मगर तू असां लाइ हुंदासी लाइ कोन हुंदा पो याद रखी छद मुंहिंजा दोस्त मां पंहिंजे मौजू ते जरूर मोटी अचां मगर इस्लाह करण जरूरी आ याद रखी छद रिज़्क रोज़ी ॾियण वारो केरा ॻाल्हा अज कुछ त ॻाल्हा कदे भी न ॻाल्हाईंदो हां तो अज तोखा ॻाल्हाईंदुमि तोखे रिज़्क रोज़ी ॾियण वारो केरा तुझे रिज़्क जो ज़ामिन केरा तोखे इज्जत ॾियण वारो केरा बादशाह के फकीर करण वारो केरा फकीर के बादशाह करण वारो केरा तुझी जिंदगी जो मालिक केरा तुझे मौत जो मालिक केरा जेकरे सब जो मालिक अल्लाह हुआ पो तो खां तो पुछा त तुझो दिमाग खराब छाते थियो बुधाए न फकीर जदे तुझे हाथ में कुछ भी ना है बियो तो कुछ ना है पर जे कदे अख में सूर पवई तुझी 1000 एकड़ जमीन हुजे हजारे तुझा नौकर चाकर हुजन मगर मुझा दोस्त अजीज हिकड़ी घड़ी जेला उन निमरूद दे तनिहार जे अल्लाह जी दावा कई हुई अल्लाह पांजी बेनियाजी की देखारी हिकड़े मंटे मच्छर के अल्लाह हुकुम कयो कहड़े मच्छर के जेके हिकड़ी टंग बका नहीं हिकड़ो पर न हो
ओ दुनिया जे मथा तकब्बुर करे हलण वारा उन मंडे मच्छर के अल्लाह जे ज़ात हुक्म कयो ओ मंडा मच्छर बिना टंग वारा बिना पर वारा हाने इन निमरूद जे नक में अंदर घिड़ी वञ जेको चवे थो त मां खुदा आहियां अल्लाह जे हुक्म सां ओ मंडड़ो मच्छर जेके हिकड़ो पर हुयो हिकड़ी टंग हुई नक मां जेडी मल अंदर घिड़ियो तुझे नक में भी मच्छर कदे भुल में घाटी निंड में भी रुगी भू करे निकरी वेंदो आ त तुझो हाल छा थींदो आ अंदाज़ो अथई न दोस्त रुगी थोड़ो मच्छर नक ते थी मोटी वेंदो आ केडी भी निंड जे नक के महटे महटे हमरा गाढ़ो थी वेंदो आ अल्लाह बेनियाज जी बेनियाजी निहार ओ मंडो मच्छर निमरूद जे अल्लाह जे हुक्म सा निमरूद जे नक मां मथे घिड़ी इन जगह ते जे बीही रहियो अचे जेडी मल अल्लाह जो हुक्म थे मच्छर अंदर भू भू जो आवाज करे हुन वेचारे जो वस न हले हकीम आया तबीब आया सब दुनिया जा हीला कई पर जेके रब रखे उनखे कोई न चखे पर जेके रब वरी अज़ाब दे तो उनके वरी छोटकारो भी नहीं केर न सके निमरूद पकड़ में अचे वयो हकीम आया तबीब आया सब दुनिया जा हीला हलिया मगर कुछ भी न थियो मजबूर थी करे पुरानो पादर पियो खणी पांजे बूथ में हई अल्लाह जे ज़ात हुक्म कयो मच्छर खामोश थी वञ मच्छर खामोश थी वियो वठी रड़ियो कयो वारो कयो मुखे इलाज मिली कहड़ो इलाज जी पुराना पादर हथ कयो अल्लाह अकबर फकीर खुदा केरो बेनियाज़ पुराना पादर हथ कयो पुरानन पादरन जो गठियूं बधराए पांजे दरवाजे ते रखी छडी वा मोजा करीम रब तुजी बेनियाज़ी जेदी मलब को मानू न जे सामो इंदो आ अल्लाह जे हुक्म सा मच्छर अंदर भू भू शुरू कंदो आ वो इशारो दींदो आ वारो कर ये टंकेल पादर खणिया अचण वारो पादर खयो इंदो आ इनके बूथ में हणदो आ इन जगह ते ठका कराइंदो आ मच्छर खामोश थींदो आ पो हुन सा सलाम दुआ कंदो आ ही कहजो फैसलो आ जो ही रब्बुल आलमीन जे ज़ात जो फैसलो आ यो फैसलो अल्लाह कहजे ला सादर फरमायो जेको मुतकब्बिर होयो जेको पांजे पाण के अल्लाह छा पियो समझे ओ मुजा दोस्त अजीज अल्लाह जदे कुरान करीम में वाज़िह फरमाए छडियो अल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैर हिसाब मुझे अल्लाह फरमायो मां अल्लाह जदे भी जेके दींदो हां हिसाब किताब मां खुदा को न कंदो हां जेके चाया बिना हिसाब दे छड्या कीअं दई छड्या कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर छाते चरियो थियो ही मुसलमान बन्नीअ जा 50 या 200 एकड़ थई तने समझी थो त मां दुनिया जो वाली हां कुछ कोने तो वट तू सुञो आहीं तो वट कुछ भी ना है अगर सीने में मोहब्बत मुस्तफा ना है तो जड़ो को सुञो आहे कोन पर जेकॾहिं फाटलन कपड़न वारो आ मुझे मदीने वारे घोट जे इश्क जो ज़रो रखे तो खुदा जो कसम उन 1000 एकड़ वारे खां भलो आ जे वट दौलत त 1000 एकड़ आहे पर दिल में इश्क मुस्तफा ना है वो सुञो आ पर जे मिस्कीना मुझे मुस्तफा जो इश्क मौजूद थस दुनिया दौलत न थस त छा थी पियो महबूब गड थस तो उनके बियो छा खपे ओ मुझा दोस्त मुझे अल्लाह चयो जेकॾहिं तोखे कुर्सीअ जी ज़रूरत आ त कुर्सी भी मां अल्लाह जे हथ में आ
जेकॾहिं तोखे इज्जत जी ज़रूरत आ तुंहिंजी इज्जत भी मां अल्लाह जे हथ में आ जेकॾहिं दुनिया जे ज़िल्लत ऐं रुसवाई खां डिॼी थो इहा भी दुनिया जे हथ में नाहे इहा भी मां अल्लाह जे हथ में आ पोइ मुंहिंजो ख़ुदा पुछई थो बाना जॾहिं सभु कुझु मां अल्लाह जे हथ में आ पोइ तुंहिंजो दिमाग़ ख़राब छाते थियो आहे मां नथो चवां अल्लाह तो चवई या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अए इंसान रब तो पूछे अए इंसान ओहा कहिड़ी शय जह तोखे तुझे पालन हार खां परे करे छॾियो आ शय कहिड़ी आ मुसलमान सोच त सही रात ॾींहं फिक्र कहिजो आ कमाए वठां पैसा गड कया बन्नी वठा माल वठा बंगलो वठा ठारू शाह में प्लाट वठा त मानू चवन त वाह जी तरक्की कई थई ओ मुंहिंजा दोस्त हे दुनिया वारा तोखे भली चवन तरक्की कई थई पर पांजे असली घर जे ला भी कुछ सोच याद रखी छॾजा मूंखे मौज़ूअ ते मोटी अचणो आ गल्लो न हले त न ई सवलो कोन छॾींदोसीं मूंखे सीए में हेतिरो पंध करायो थई डॉक्टर तोखे भी सवलो कोन छॾबो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज याद रखी छॾजा रात ॾींहं तोखे दौलत जो फिक्र आ रात ॾींहं तोखे इहो फिक्र आ त हीउ कयां मगर अल्लाह जी ज़ात जा बानड़ा तू छा कंदे करण वारो मुंहिंजो ख़ुदा जेके मुंहिंजो ख़ुदा ॾींदो आ उन खां खसे कोई भी कोन सघंदो आ पर वरी जेका मुंहिंजो ख़ुदा खसींदो आ त उनखे वरी ॾेई केर भी कोन सघंदो आ तोखे ज़िंदह मिसाल ॾियां अदो चाचो मुशर्रफ वेचारो जॾहिं अल्लाह इज्जत ॾिनसी इहा ॾंढड़ी हथ में खणी केॾी महिल वेचारे हुन मरोम भुगटीअ खे दाबा पियो ॾे केॾी महिल कंहिंखे दाबा पियो ॾे केॾी महिल कंहिंखे दाबा पियो ॾे वरी खणी जो निहार त वेचारो जेल में पियो आ अदो हींअर जेको वेचारो ज़रदारी हाणे नवाब शाह में कुछ दिहाड़ा अग में या कुछ साल अग में अडियाला जेल में पुलिस जा सिपाही जुबान के हुनके मुझा दोस्त चाकुन जा निशान पिया हणन अल्लाह जी कुदरत वरी उन्ही जरदारी साहब के सदर जे कुर्सी ते विहारे छड़ियो मुझे रब जी मर्जी आ कहजो ही वस है अदो नवाज शरीफ कुछ ॾींहं या कुछ साल अग में वेचारो मथों भजी वयो वरी ॿाहिरे मुल्क वेही रहियो अॼु उहो साॻियो वरी वज़ीर आज़म लगो पियो आहे कंहिंजो कमाल आहे चओ त मुंहिंजे ख़ुदा जो कमाल आहे पो जेकॾहिं सब कमाल मुझे खुदा जो आ ऐं जेकॾहिं तुंहिंजी दिल भी तोखे चवे थी त तुंहिंजी रिज़्क रोज़ी अल्लाह जे हथ में आ पो हाणे मुझे सोने लतीफ़ जो पे तू ॿुध मुझे सोने लतीफ़ सरकार फरमायो तोड़े हली तकड़ो तोड़े हली बिख लिखे मचा लिख लहदई लतीफ जय सोने लतीफ फरमायो ओ अल्लाह जा बाना याद रखी छड़ मुझे अल्लाह जेका रिज़्क रोज़ी तुझे मुक़द्दर में लिखी आ उहा तोखे जरूर मिलंदी जेका अल्लाह तुझे ला जिंदगी लिखी आ उहा भी तोखे जरूर मिलंदी जे अल्लाह जे कुदरत में तुझी जिंदगी 30 साल आ त 30 सालन खां पो सेकंड भी कान वधंदई जेकॾहिं अल्लाह जे कुदरत में तुझी उम्र 100 साल आ त 100 साल मां हिकड़ो सेकंड भी घट कान थींदई इहो अल्लाह तय करे छॾियो आ पो इन जिंदगी जे ला तड़पी छो थो जेकॾहिं अल्लाह जे कुदरत में तुझे ला मुझे खुदा 1000 एकड़ जमीन लिखी छॾी आ तोखे जरूर मिलंदी जेकॾहिं अल्लाह पंहिंजे कुदरत में
में तोखे सुन्यो करे छडियो आ त तू सुन्यो जरूर थींदे। ओ मुंहिंजा दोस्त, जेकी खुदा तुझे मुक़दर में लिखियो आ तोखे मिलंदो जरूर। पोइ हाणे मर्ज़ी तुंहिंजी आ, उहा रोज़ी तू हलाल नमूने सां कमाई आ, हराम नमूने सां कमाई। माण्हुनि खां रिश्वत वठी कमाई या पोरियो करे कमाई, रोज़ी तुंहिंजी लिखियल आ, मिलंदई उहा जेका अल्लाह जी कुदरत में लिखियल आ। हा, अगर वरी भी मुंहिंजो खुदा करीम आ तुंहिंजे लिखे खे तब्दील करे त उन खुदा खां पुछण वारो कोई भी, उन खुदा खां पुछण वारो कोई भी कोन्हे को। इन करे सोच, इन करे सोच, ओ खुदा जा बंदा सोच। इन दुनिया दौलत ते नाज न कर, इन जवानी ते भी नाज न कर। इहा जवानी जंहिं मिट्टीअ जी ठहियल आ, अॼु जेकॾहिं तुंहिंजी जवानी आ जंहिंजे करे अंध दिमाग़ ते चढ़ियो पियो आ त पंहिंजे कुराड़े पीउ ॾे निहारे सोच कॾहिं इन जी बि तो जहिड़ी जवानी हुई। अगर तोखे दौलत ते नाज आ, जमीन ते नाज आ त उन जे कबर ते वञ जेको 1000 एकड़ जो मालिक जो मुकाम में सुतो पियो आ। कबर ते पुट बि कोन्हे को, हारी नारी त छॾ पर पुट बि कोन्हे को। पोइ इहे ॿई आखाणियूं ॾिसी पोइ वरी जेकॾहिं तोखे मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे मोहब्बत ते नाज़ आ, इहो नाज़ ॾिसण जे लाइ सिधो वञी कलंदर जे दरबार ते बीह त ख़बर पवई त आका जो प्यार छा थींदो आ। 1000 एकड़ वारे, 2000 एकड़न वारे, मां समझा तो मरहूम गुलाम मुस्तफा जतोई बेशक खुदा जो नेक माण्हू, मगर दुनिया जे हवाले सां मां चवां 1000 एकड़ केटिन जो मालिक। लेकिन हींअर तू उन जे कबर ते वञ, केर हुंदुसि कबर ते? जवाब ॾे, जवाब ॾे, केर हुंदुसि कबर ते? पुट भी कोन हूंदो, कमदार भी कोन हूंदो, उहा केटियूं भी सागियूं, उहे बंगला भी सागिया, उहे महल माड़ियूं भी सागियूं, नौकर चाकर भी सागिया, मगर कबर जे अंदर अकेलो, कबर ते वेठल कोई भी नाहे। उतों वरी सिधो तू परते हलियो वञ, मरहूम गुलाम मुस्तफा जतोई त राज भाग वारो वॾो सियासतदान, वक्त जो वज़ीर आज़म भी थी रहियो। मुंहिंजा दोस्त दुनिया उन खे सुञाणे पई। भला इतों थोड़ो परते वञी सन जे ओरियां सोने कलंदर जे दरबार ते वञ, उते वञी उन मज़ार ते निहार त घणा माण्हू क़ुरान जूं लोलियूं ॾेई रहिया आहिनि। पो वरी उते सोच, इन कलंदर जी ज़मीन घणी हुई, इन जी बिरादर कहिड़ी हुई, इन जा मिट माइट कहिड़ा हुया, इन जा दोस्त कहिड़ा हुया। न की कलंदर जी का ज़मीन हुई, न की उन जा हारी हुया, न की बंगला हुया। केर हुयो ख़बर नाहे, केर हुयो बस एतिरी ख़बर आ, केर भी हुयो मगर मुझे महबूब मदीने वारे घोट जो आशिक हुयो। किथों आयो काई ख़बर नाहे, ज़ात जो केर हो काई ख़बर नाहे, केर सुञाणनसि पिया, मिट माइट कहिड़ा काई ख़बर नाहे। पोइ तूं क़ुरान छो पे थो पढ़ी? उते पढ़ंदड़ खां पुछ, चवंदो इहा बि मूंखे ख़बर नाहे। पोइ तूं पढ़ी छो थो? चवे थो हिन दिलि मूंखे मजबूर कयो आ त वञ वञी कलंदर जे दरबार ते क़ुरान जो ख़त्म पढ़ी आ। अल्लाह अकबर। ज़मीन में ली नहीं होती, ज़मन में ला नहीं होता, ज़मीन में ली नहीं होती, ज़मन में ला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन में ला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन में ला नहीं होता।
बुझार कान ॾिनी थम लिखियल छुपियल ॻाल्हि कान कई थम आलम आश्कार ॻाल्हि कई थम हाणे पंहिंजे दिल खां पुछ हिकिड़े पासे दुनिया जो तालुक आहे हिकिड़े पासे मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जो तालुक आहे मूंखे ॿुधा हाणे दुनिया छॾण खां पोइ दुनिया में रहण दे त सभु को सुञाणे पर दुनिया छॾण खां पोइ इज्जत वारो तालुक दौलत वारो आहे या मदीने जे मीर वारो आहे कहिड़ो तालुक था गाला गाला कहिड़ो तालुक कम वारो आहे मदीने जे मीर वारो तालुक छो मुझे अल्लाह जो वायदो आहे तो मुंहिंजा महबूब हिन दुनिया जे अंदर जंहिं भी शख्स मुंहिंजा पिरी पंहिंजे नफ्स जे ख्वाहिशन खे पोइते छॾे करे दुनिया जे लज़्ज़तुनि खे छॾे करे मुंहिंजा पिरी तोसां नींहुं लाथो मां अल्लाह जो वायदो आहे उहो दुनिया में त मां ख़ुदा उनखे मक़ाम अता कंदुसि पर जॾहिं दुनिया छॾे वेंदो उन जे जिस्म खे जेका मिट्टी लॻंदी मां ख़ुदा उन मिट्टीअ खे भी मान ॾेई छॾींदुसि ॻाल्हि सम्झ में अचे वे पोइ हाणे छा थो सम्झी बन्ना सेरण छॾींदे या सुभाणे वरी साॻी कोडर खिलो न सोचो गरीबन जो हक़ खाइण छॾींदे या न यतीमन बेवह औरतुनि जूं मशीनियूं खाइण छॾींदे या न इन ज़मीन जागीरुनि जे मथां बावर करण छॾींदे या न इहे सभई शयूं तुंहिंजूं कम वारियूं थींदियूं तॾहिं थींदियूं जॾहिं दिलि में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो प्यार रखंदे इन जो मिसाल इए थई वरी भी मिसाल ॾेई जे हिकड़ो मुरीद हो वेचारो चाटाऊ कॾहिं हुते पंहिंजे मुर्शिद जे दरबार ते रहण खां पोइ पेन पनो खणी कढी जे मुंहिंजा पीर सुहिणा मूंखे फैज़ लिखी ॾे अल्लाह जे वलीअ हिकु लिखी ॾिनुसि जे मुंहिंजो मुर्शिद ॾाढो कंजूस आहे वरी कंहिं ॿिए बुज़ुर्ग ते वियो उनखे चईंसि मुंहिंजे पीर मूंखे हिकु लिखी ॾिनो आहे तव्हां बि मूंखे वंढिड़ो ॾियो बुज़ुर्ग सॼे पासे ॿुड़ी ॾेई ॾिनी चई सुभान अल्लाह 10 थी विया वरी कंहिं ॿिए बुज़ुर्ग ते वियो वरी उन सॼे पासे ॿुड़ी ॾेई ॾिनी चई सुभान अल्लाह हे त 100 थी वियो ॿुड़ियूं ॾियारींदो वियो लखन करोड़न में पहुतो जेडी मल थकजी पियो मोटी पंहिंजे मुर्शिद जे दरबार में आयो चई सोना हेतरी जिंदगी तुझे दरबार में खिदमत कयम गुलामी दिन में पर जॾहिं घुरियम त रुगी हिकु मिलियो मां तव्हां खां बाद में फलाणी दरबार ते पहुतुस त 9 हिसा वधीक मिलिया फलाणी दरबार ते पहुतुस त 90 हिसा वधीक मिलिया ये जिक्र कंदो वियो अल्लाह जो कामिल वली ॿुधंदो वियो जॾहिं ॻाल्हि करे बस अल्लाह जे वलीअ फरमायो बच्चा यो पनड़ो त थोड़ो और ते कर जॾहिं पनड़ो और ते कई अल्लाह जे कामिल वलीअ ओ हिकु फाड़े पाण फरमायो बच्चा यो हिकु असां खे दे अचे बाकी पनो पंहिंजे पाण वटि रख जॾहिं हिकु फाटी वियो पाण फरमायो बच्चा हाणे छा रहियो खणी जो ॾिसे त बुड़ी 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 बुजुर्ग फरमायो बच्चा हाणे इहो अंगु छा आहे चईसे अंगु त लिखियो पियो वा मगर इन जी माना त कुछ भी काने पाण फरमायो बच्चा असां वटि त जेकी हुयो तोखे ॾिनोसी तोखे समझ में कोन आयो इन्हनि बुढ़नि जी अहमियत तॾहिं थी जो इहो हिकु मौजूद हुयो अगर इहो हिकु मौजूद नाहे त बुढ़ीअ जी काई हैसियत भी नाहे ॻाल्हि समझ में अचे वई न त हे सॼी दुनिया बुढ़ी 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 थई हिकु मुंहिंजो महबूब मदीने वारो यार थई अगर उन पिरीअ जो प्यार अगर उन पिरीअ जो प्यार छो त महबूब हिकिड़ो हूंदो आहे दिल जो दिलबर हिकिड़ो दिल जो दिलबर हिकिड़ो मिठा घणा की न कजन दिल बिल जे हिकिड़े भले भले प्यासा तू कन कन ओहे चिल वेला चन जेके दर दर इन दोस्ती हिकड़े जो थी वजो हिक तरह जो पेनागर थी हिकड़े सां प्यार कर पो जने हिक
हिक जो अंग तुझे अंदर में समाए जीवियो त हे सॼी दुनिया जेका पहिरीं 0 लगी पई आ जॾहिं हिक तुझे अंदर में अची वियो इहा 0 वारी सॼी दुनिया तुझे लाइ हीरो बणजी वेंदी। दर दुनिया में घणा थई, दर दुनिया में अणखुट थई, मगर मिलंदो जंहिं दर तव्हां उहो दरड़ो हिकु थई, उहो दरड़ो हिकिड़ो थई। उहो दर किथे आ? ॻाल्हा ॻाल्हा दर किथे आ? हो अल्लाह जो साओ तव्हां वरतो ई कोन्हे। चओ त मदीने वारे यार जो दर छा थियो थई फ़कीर? हे अल्लाह जा जेके वली हन इहे सभई मुझे मदीने वारे घोट जे दर जा मंगता हन ना था। मुझे मदीने वारे घोट जे दरजा मंगता हन। मुझे महबूब मदीने वारे घोट जे दरवाजे ता उहे फैज़ जूं सीना भरियो पो तव्हां सां गुनाहगारन जे वरी कट कलब जी लाहे उनखे धोई साफ़ कंदा। हाय बियन वञी ॿिया दरड़ा पिन्या पर आऊं जे आसरे बियन वञी ॿिया दरड़ा पिन्या पर आका आऊं जे आसरे आऊं जे आसरे सुन आऊं जे आसरे बियन वञी ॿिया दरड़ा पिन्या पर आऊं जे आसरे डोह आहिनि ॾाढा घणा ऐब आहिनि मुंह में घणा सुहिणा कोन थो कंहिंखे बणा कहिड़ा ॻणे कहिड़ा गणिया ॾील थो मुंहिंजो डरे बियन वञी ॿिया दरड़ा पिन्या पर आऊं जे आसरे हाय हाय मदीने वारे साईं जे आसरे आहीं न दा उन दर जो मंगतो आहीं न पक थई न त जेका रोज़ी लिखियल आ मिलंदी त पोइ अॼु दिलि में वाइदो करे उथो हितां त अॼु खां बाद में कंहिंजो हक़ न खाईंदुसि। पंहिंजे दिल मूंसां वाइदो न कर, पंहिंजे दिल में पंहिंजे ख़ुदा सां वाइदो कर अॼु खां पोइ कंहिंजो हक़ न खाईंदुसि, अॼु खां पोइ रिश्वत न वठंदुसि, अॼु खां पोइ कंहिं ग़रीब जी दिलि न ॾुखाईंदुसि। मतां मां सुभाणे मरी पवां मां बि हुज़ूर जे दरबार में बख़्शिरण लाइ बीठो हुजां, हो दाही बीठो हुजे पोइ मां काॾे वेंदुसि? खुद तू सोच तुझा ब पुट हुजन, तुझा ब पुट हुजन, हिकड़े पुट चोई त बाबा जेके तुझे जमीन जा मूं फलाना 5 एकड़ विकणी छड्या बस हाणे मूंखे माफ़ कर आइंदे इए कोन कंदुसि। ॿियो पुट चोई बाबा पंहिंजा त विकणी छॾी पर जेको मूंसां ज़ुल्म कयो अथई उहे त वठी ॾे न। पो तू कहिड़ो फ़ैसिलो कंदे ॿुधा? बेशक जेके पंहिंजा तुंहिंजे पुट विकिया उहे त माफ़ कंदे पर जेके ॿिए भाउ जा छिके आयो आहे उहे बि छॾे ॾींदे छा? जे छॾी दे त पुट चवंदो त ही कहिड़ो अबो आहे, हे त इंसाफ़ ई कोन थियो। मुंहिंजो मदीने जो घोट त मुनसिफ़ मुझो पीरी त अहिड़ो इंसाफ़ कंदड़ा जो जॾहिं अम्मा हलीमा सुहणीअ मुझे महबूब मदीने जे घोट खे पंहिंजे हंजड़ीअ में खयो आ, हिकड़े पासे मुझे आका खे पंहिंजी थञ प्यारी आ, मुझे मदीने जे घोट पी बस कई आ। अम्मा हलीमा समझे थी अञा बचड़े खे बुखा अञा बचड़े ढो कोन कयो आ, ॿिए पासे मुहड़ो कंदी आ, मुझे मदीने जो घोट वठण खां इनकार कंदो आ।
सागे पासे वरी वरी पींदो बे पासे इनकार कंदो जदे हलीमा सुनी सोचींदी केड़ी गाला बचड़ो बीमार त नाहे गैबी आवाज इंदो हलीमा ही ओहो इंसाफ करण वारो रहमतल लिल आलमीन जेको तोखे इंसाफ करे थो ॾेखारे मुंहिंजी खीर प्यारण वारी मां हे मुंहिंजो हिस्सो हे मुझे बे रज़ाई भा जो हिस्सो जेको गोठ छॾे आई मुझो महबूब मुस्तफा ओहो इंसाफ करण वारो मुनसिफा ओहो केसा ना इंसाफी न फरमाइंदो ओ मुझा दोस्त उन घड़ीअ खां टिज जॾहिं तू असां भी हुजूर जे दरबार में तो असां जो शिकायत करण वारो भी हुजूर जे दरबार में उन घड़ीअ खां टिज ड्रिजी थो न जे ड्रिजी थो त पोइ पंहिंजे दिल में वाइदो कर त कंहिंसां ना इंसाफी कोन कबी वाइदो आहे पर सब खां वॾी पुछा ख़बर थे मदीने जो साईं कहिड़ी कंदो उन माण्हूअ खां जेको पंहिंजे घर वारनि सां सुठो न हलंदो जेको पंहिंजे घर वारनि सां सुठो न हलंदो मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो खैरुकुम ले अहलिही व अना खैरुकुम ले अहली मुझे मदीने जे साईं फरमायो पंहिंजे घर वारनि सां सुहिणी जिंदगी गुजारियो पंहिंजे घर वारनि सां सुहिणी जिंदगी गुजारियो मुझे आका फरमायो मां मोहम्मद करीम तव्हां सभिनी खां वधीक पंहिंजे घर वारनि सां सुहिणी जिंदगी थो गुजारिया छो त जेको माण्हू जेको मुड़स ऐं ज़ाल जे घर में खुश हूंदा हन उहो घर हिन दुनिया में जन्नत जी खुशबू ॾेखारींदो ऐं जंहिं घर में ज़ाल ऐं मुड़स जो झेड़ो हूंदो हिन दुनिया जे अंदर ई उहो घर जहन्नम जो ॾेख ॾींदो तू इहो न सोचजां त जहन्नम का ॿी शइ जहन्नम उहा शइ जिते सुकून न हुजे जिते बेचैनी हुजे जिते इंसान ईअं पंहिंजे पाण खे अजीब कैफियत पियो महसूस करे जान सड़े पई जिते ज़ाल ऐं मुड़स पाण में ख़ुशि न हूंदा उते केॾी महिल चवंदो मुंहिंजो मग़ज़ थो फाटे केॾी महिल चवंदो त मुंहिंजूं अखियूं रत थियूं छॾीनि केॾी महिल चवंदो मुंहिंजो दिमाग़ थो फिरे पर जंहिं जॻह ते ज़ाल ऐं मुड़स खुश हूंदा उहो मुड़स ज़ाल खे ॾिसी पियो ठरंदो ज़ाल मुड़स खे ॾिसी पई ठरंदी उहो औलाद वरी अबे अम्मा खे ॾिसी पियो ठरंदो सॼो घर जन्नत ई जन्नत पंहिंजे घर खे जन्नत बनाईंदे या जहन्नम मुखे भले न ॿुधाए ॾाढियां हा या न कर छो त दुनिया जा ॾो पाण खे ज़ाहिर करणु ॾुखियो आहे लेकिन आका जो पैगाम त ज़रूर ॾींदो मैं न मुसलमान पंहिंजे घर खे जन्नत बनाईंदे तॾहिं बि तूं वतायो फ़कीर ॿुधो अथव अॼु तव्हां सां ॿहराड़ीअ जे माहौल में वेठा आहियूं न उन ॾे शहर जा माण्हू घणा अची विया असां बि फ़कीर कंहिं मौज में हासीं इल्मी तक़रीर कईसीं अॼु इस्लाही तक़रीर था कयूं वतायो फ़कीर ॿुधो अथव न वतायो फ़कीर अदा उन खां पुछो त वताया ॾे ख़बर तुंहिंजो ख्याल छाहे जन्नत में जेका थधकार आहे उन लाइ तुंहिंजो ख्याल छाहे जहन्नम जेका बाह आहे उन जे लाइ तुंहिंजो ख्याल छाहे ओ वतायो फ़कीर चई छो ख्वार थिया हो अल्लाह साईं खे ॿियो कम ई कोन्हे तव्हांजे लाइ जन्नत में एसियूं थो हणाए ऐं हुते दोज़ख में बाह थो ॿारे सभु को पंहिंजी हो थधिड़ो पाणीअ जो लपड़ो बि हितां खयो थो वञे या चिणग बि हितां ई खयो थो वञे ज़ाहिर में त वतू चरियो हो पर ॻाल्हि वॾी कम जी कई हुन चयो त यादि रखी छॾ मुंहिंजो ख़ुदा तुंहिंजे अमलनि जे बुनियाद ते तोखे ॾींदो अगरि हितां नेकियूं खयो वेंदे त या नेकियूं ई त जन्नत जो नालो आहे अगर हितां बुराइयूं खयो वेंदे त हे बुराइयूं खुद जहन्नम आहे जहन्नम में न वेंदे त ॿियो छा थींदे यानी इहा बुराई जहन्नम आहे नेकी जन्नत आहे जन्नत बि हितां खणी वेंदे जहन्नम बि हितां खणी वेंदे मर्ज़ी तुंहिंजी आहे हाणे यादि अथई त मां ॻाल्हि किथां मोटाई हुई किथां जो असांखे अलाए किथे फ़कीर गुम करे छॾी मां थो ॿुधायई उतां ॻाल्हि मोटाई हुयमि त तो असां मुंहिंजे आका सां कहिड़ो प्यार कयो आहे अगरि प्यार ॾिसणो अथई त रब्बे ज़ुल जलाल जो ॾिस त मुंहिंजे महबूब सां कीअं प्यार मुंहिंजे रब कयो आहे यादि आहे न अल्लाह अकबर मस्जिद बनी सलमा
मस्जिद जो नालो आ मुझो महबूब मदीने जो साईं छो त आम गालियों करण जे बजाय एक खास गाल तो बुधाई मुझो महबूब मदीने जो घोट पांजे सहाबा जे सथ सां गड उन मस्जिद में मौजूद आ मुझो आका नमाज पढ़ाए रहियो आ मुझो आका इमाम नमाज पढ़ाए रहियो आ नमाज कहिड़ी आ बिपहरीअ जी नमाज आ मस्जिद बनु सलमा में मुझो आका ज़ोहर जी नमाज पढ़ाए रहियो आ नमाज पढ़ंदे पढ़ंदे मुझे महबूब बरकातु नमाज पढ़ी बस कई आ बरकातु नमाज पढ़ी बस कई आ अञा मुझे आका दौराने नमाज अर्शे मुअल्ला दे निहारियो आ कादे निहारियो आ गाल गाला कादे निहारियो आ अर्शे मुअल्ला दे निहारियो आ आसमान दे निहारियो आ दिल में मुझे महबूब जे हिकड़ो ख्याल आयो आ महबूब जे दिल में हिकड़ो ख्याल आयो आ सहाबा भी नमाज में सुकहन कंखे ब खबर काने का तो हुजूर कादे पे थो निहारे फकत उन हिक जात के खबर आ जेको पंजे महबूब दे निहारे रहियो आ पुछ त उन जात खो मुझा मौला भला इहा गाल तो कुरान में छो कई त मुझा महबूब तू बार बार मथे पियो निहारे तू बार बार आसमान दे पियो निहारे तू आसमान दे पियो निहारी रब चयो इन जेला कई थम त तोखे खबर पवे मुझो महबूब मुडे पियो निहारे मां पांजे महबूब खे पियो दिसां मुझो महबूब मां खुदा के पियो दिसे मां पांजे गाला गाला मां पांजे अल्लाह तो फरमाए इन जेला गाल कई थम त दुनिया वारन के खबर पवे त मां खुदा पांजे पिरीअ सां केडो प्यार थो कयां नमाज जे दौरान बरकातु नमाज मुझे महबूब मदीने जे मीर पढ़ी छड़िया अञा बरकातु बाकी बचन थियूं मुझे आका जे दिल में ख्याल आयो आ ओ मुझा करीम रब जह काबे जी तरफ मां मुस्तफा मुहड़ करे नमाज तो पढ़ा यो त बैतुल मुक़द्दस आ इन पासे त तमाम बिन अंबिया जे उम्मतन भी नमाजूं पढ़ियूं यहूदी केडी केडी मल तानो ॾियनि था बनी इसराइल जे कौम वारा तानो ॾियनि था मुझा मौला जे मुखे पंहिंजे ॾाॾे वारो काबो ॾेई छॾी त छा थी पए यो मुझे मुस्तफा जे दिल में ख्याल आयो कंहिंजे दिल में ख्याल आयो आ गाला गाला कंहिंजे दिल में ख्याल आयो आ साबित थियो इन मां जेका मेन ॻाल्हि मिले थी उहा कहिड़ी थी मिले साबित थियो त मुझो मुस्तफा दौराने नमाज भी पंहिंजे रब सां कचहरियूं कंदो आ उन कचहरिन जो जिक्र वरी रब पाण कुरान में कंदो आ अल्लाह फरमाइंदो आ क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा फवल्ल वजहक शत्रल मस्जिदिल हराम प्यार ॾिसणो थई त मुझे रब जो ॾिस प्यार ॾिसणो थई त मुझे रब जो ॾिस त मुझो रब मुझे महबूब सां प्यार कीअं थो करे अल्लाह तो फरमाए क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समाए ओ मुझा महबूब यो तुझो बार बार आसमान दे निहारण मां खुदा ॾिसी रहियो तुझे दिल में जेकी कुछ घुमी रहियो आ ओ मुझा पिरी मां खुदा ओहो भी ॾिसी रहियो हां हाणे तू दिल में ख्याल करी अल्लाह अल्लाह महबूब हुजे त मदीने वारे घोट जहिड़ो हुजे वरी जे आशिक हुजे त ओहो बि अल्लाह जहिड़ो हुजे
सुभान अल्लाह। ओ मुझा महबूब तू आसमान दे निहारे अञा दिल में रुगी ख्याल थो पियो करी त मुझा मौला मां मुस्तफा जी दिल खुश थींदी जे कदे मुखे पांजे दादे इब्राहिम वारो काबो दी। अल्लाह फरमायो जिब्राइल जी रब जलील देर न कर मुझो महबूब बरकातू पड़ी बस कयूं थई 3 रकात पूरी न थे इते बीठे बीठे मुझे महबूब के वनी मां खुदा जो पैगाम दे क़िबलतन तरदाहा मुझा महबूब जै क़िबले जेला तू राज़ी मां अल्लाह ओहो क़िबलो तुझे हवाले करे छडियो। फवल्ल वजहका शत्रल मस्जिदिल हराम। ओ मुझा महबूब तू राज़ी इन में आ तमाम मस्जिद हराम जे पासे मोहड़ कया काबतुल्लाह जे पासे मोहड़ कया उन काबे दे मोहड़ कया जेको दादे इब्राहिम ठाहियो आ। मुझा महबूब बरकातू पढ़ी बस कई थई 3 रकात में बीठो आ इते बीठे बीठे हाणे जो हाणे रुख फेराइण तुझो कम काबो इहो करे क़यामत ताईं ॾियण मां रब जो कम। उते जो उते इए कोन थियो आ अन्या गाल भी कंदो हला हिकड़ी भी एड़ी गाला जिम अल्लाह जे ज़ात कुरान में फरमायो इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौकूता। बेशक अल्लाह जे ज़ात ईमान वारन ते मुकर्रर वक्त ते नमाज फर्ज कया कुरान करीम में क्लियर कानून अचे वयो। पर जडे मुझो महबूब मुस्तफा मदीने जो साईं हज करण जे ला हलियो आ मुझे आका जडे हज जा अरकान पूरा थो करे मुझो महबूब मदीने जो साईं अरफात में पहुतो आ। अरफात उर्फ मा वरतला उर्फ जी माना छाहे उर्फ मना तारफ तारफ मना जान सुञाण। मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जगह ते पहुतो आ जे जगह ते दादे आदम 300 साल तौबहू करे करे अल्लाह के बादाए बादाए इन मैदान अरफात में पहुतो। अल्लाह दादी हवा के भी उन जे सामो कयो। दादे आदम ऐं दादी हवा हिक बे के आमो सामो ॾिठो। दादे आदम चयो त इहा हवा है दादी हवा चयो त इहो आदम रुगी हिक बे के सुञातऊं उर्फा इन करे उन जो नालो ई मैदान अरफात मना उर्फा उर्फा मना सुञाणप केजी सुञाणप। दादे आदम दादी हवा के सुञातो दादी हवा दादे आदम के सुञातो। जडे मुझो महबूब मदीने जो साईं उते पहुतो त मुझे आका फरमायो हिते एड़ो यादगार मां मुस्तफा कायम थो कया जो क़यामत ताईं ख़बर पवे त मां मुस्तफा सां खुदा जो केॾो प्यार। मुझे मुस्तफा ऐलान कयो अज नमाज हिन जगह ते बे पहरी ऐं टे पहरी कदे पढ़ो। हिन जगह ते बे पहरी ऐं टे पहरी गडे पढ़ो या रसूल अल्लाह छो मुझे आका फरमायो डाडो आदम ऐं डाडी हवा अलग अलग होया हिन जगह ते हिक बे जे वेझो थिया। हाणे इन वेझड़ाई के मां मुस्तफा हमेशा इन डाडे आदम ऐं डाडी हवा जे निस्बत के जिंदा रखण ला कुरान क्लियर तो चवे त नमाज पंहिंजे वक्त ते पढ़ो। मुस्तफा तो चे त गडे पढ़ो। मां तो खां तो पुछा त सोने अबू बकर उमर उस्मान अली बुधाए त उते इहा नमाज उन मल गडे पढ़ी या कान पढ़ी न रुगी उन्हनि कदे पढ़ी पर क़यामत ताईं अचण वारनि हाजिन जे लाइ जॾहिं हज जा ॾिहाड़ा हूंदा उहो ॾींहुं हूंदो हाजी उन जगह ते पहुचंदा जेसिताईं ॿे पहिरीं टे पहिरीं कदे न पढ़ंदा तेसिताईं नमाज थींदी ई कान। कुरान चवे त अलग अलग पढ़ो पर जे मुझो महबूब मुस्तफा चवे गड पढ़ो त रब चवे
अरफात खां वधी मुज़दलिफ़ा ते पहुता जिथे ॾाढी हवा ऐं ॾाढो आदब पाण में मिलिया। उते भी मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो हाणे मग़रिब ऐं इशा ते पढ़ो। ॻाल्हि करण जो मक़सद आहे इहे ॿई निमाज़ूं मुझे महबूब फरमायो पढ़ो, मगर उन जगह ते पर ही जॾहिं क़िबले जो हुक्म थियो त अल्लाह रुॻी ईअं कोन चयो त महबूब रुॻी हींअर जे लाइ क़िबलो थो फेरायां या रुॻी तुंहिंजे लाइ थो फेरायां। अल्लाह फरमायो वहैसुमा कुंतुम फवल्लू वुजूहकुम शत्रल मस्जिदिल हराम। और जमीन ते रहण वारा इंसानो हींअर खां वठी हाणे तव्हांजो काबो बैतुल मुक़द्दस कोन हूंदो, पर हाणे तव्हांजो काबो सुहिणो काबतुल्लाह शरीफ हूंदो। हाणे मूंखे ॿुधा मुंहिंजा दोस्त अहिड़ो प्यार जी हद त निहार हबीब इरादो करे रब काबो ई तब्दील करे छॾे। उहा मस्जिद अॻु में मस्जिद बनी सलमा सॾबी हुई, लेकिन अॼु जेके उम्रे ते या हज ते वेंदा आहिनि तव्हां मां कोई बि वियो हूंदो त मस्जिद क़िबलतैन में बरकातूं नफ़िल ज़रूर पढ़ियो हूंदई। क़िबलतैन ॿिनि काबनि वारी मस्जिद इहा उहा मस्जिद आहे जंहिंमें मुंहिंजो मुस्तफ़ा नमाज़ पढ़ी रहियो हो ॿे पहिरीं जी बरकातूं पढ़ी अल्लाह जे दरबार में मथे निहारी। रब चयो महबूब जाॾे मोहड़ करी काबो ओढूं उते आमो साम्हूं वेंदे त जिथे पहिरीं हुज़ूर नमाज़ पढ़ी आहे उहो क़िबलो हिन पासे आहे, वरी हे क़िबलो हिन पासे आहे, यानी पहिरीं हबीब इमामत हिन पासे कई, वरी हबीब इमामत हुन पासे कई, जमायत हेॾे वई, इमाम होॾे वियो, नमाज़ बरक़रार रही, रकातूं बरक़रार रहियूं, क़िबलो क़यामत ताईं क़ाइम। ये सब कुछ छा थी रहियो आहे? साबित थियो त नमाज इबादत जो नालो नाहे। नमाज इबादत जो नालो नाहे। नमाज उहा आहे जेका पीरीअ जे प्यार जो नालो आहे। छो अगर न त इबादत छॾे करे रुख ई बदले। कंहिं बि सहाबीअ ईअं पुछो त या रसूल हे छा थी रहियो? कहीं चूचरा कई कुछ भी कोन थियो। छो कोन थियो? उहे अॼु जे माण्हुनि वांगुरु थोरी हुया सहाबी। ऐं मुंहिंजे महबूब जे सहाबा जा आशिक सदाइण वारा सूरह बकरा खे पढ़ी ॾिस, वधीक तोखे कुछ भी नथो चवां। छो खुदा फैसलो हो करे छॾियो, थी वियो। दुनिया में टोला हुया ॿ, हिकिड़ा बारूद वारा, हिकिड़ा दुरूद वारा। बारूद वारा आया, बारूद खणी आया, उन्हनि जे ई बारूद उन्हनि खे ई नीस्तो नाबूद करे छॾियो। दुरूद वारा कल बि हुया, अॼु बि आहिनि, क़यामत ताईं रहंदा। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह हक चार यार या अलील मुर्तजा मुंहिंजा दोस्त दुरूद वारा उहे जन ॼमण खां मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ियो, हर जगह ते मुंहिंजे आका जो पैगाम पहुचायो। बारूद वारा उहे जिथे पहुता ते बीठे बीठे धम, बीठे बीठे ठा, पर किथे सदाई या मस्जिद में या मदरसे में या इमाम बारगाह में या वरी मीलाद मुस्तफा जे महफिलन में हुनन पंहिंजा कम करे ॾेखारिया, लेकिन उनखे ख़बर कान हुई रोकण सां परवानो कॾहिं रुकबो, रोकण सां परवानो कॾहिं न रुकबो। महबूब अॻियां अचबो त झुकबो, रोकण सां परवानो। हुनखे पक कान हुई, हुन सोचो त मां 2-3 बम उछलाईंदुसि त हे आशिक ड्रिजी वेंदा। हुनखे ख़बर कान हुई त आशिक बमन खां किथे ड्रिजंदा आहिनि। आशिक जन जे अंदर में मदीने वारे जो प्यार हूंदो आहे, उन्हनि जी आदो त पंहिंजो महबूब हूंदो आहे। महबूब खां सवाइ ॿी वाट ई कोन हूंदी आहे। उन्हनि जी त पचार हूंदी पीरीअ जी पचार आहे। उहे त उथंदे वेहंदे रुॻी पंहिंजे पीरीअ खे यादि कंदा आहिनि। त उहो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, राति जो काफ़ी हिसो गुज़री वियो आहे। मां हिन सॼे सिस्टम खे क्लोज़ कंदे
कंदे अचे तोखे ॿुधायां त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब सां प्यार कंदे त मुंहिंजे महबूब सां ख़ुदा जो प्यार आ, ख़ुदा जो उन सां प्यार आ जंहिंसां महबूब जो प्यार आ। जेकॾहिं तोखे अञा तस्दीक न आहे त क़ुरान करीम खोले ॾिस, पर यादि रखी छॾ वरी मदीने वारे साईं जो उन सां प्यार आ जंहिंजो मदीने वारे जे उम्मत सां प्यार आ। इन ॻाल्हि खे न भुलाइजां। अल्लाह जो उन सां प्यारा जंहिंजो मदीने वारे साईं सां प्यारा। क़ुरान करीम जी आयत जंहिं अल्लाह जा प्यार कयो मुंहिंजे रब फरमायो मुंहिंजा महबूब इन्हनि खे ऐलान करे ॿुधा तव्हां मां ख़ुदा सां बेशक प्यार कयो था, लेकिन कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी। ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जेसिताईं तो मुस्तफ़ा करीम सां प्यार न कंदा तेसिताईं इन्हनि जी दावा मां अल्लाह जे प्यार सां करण वारी बि कम जी काने का। जेकॾहिं मां ख़ुदा सां प्यार कंदा, जेकॾहिं मुंहिंजा महबूब तो मुस्तफ़ा सां प्यार कंदा, तुंहिंजी ताबेदारी कंदा, पहिरीं मां अल्लाह सां प्यार पिया कनि, पर मुंहिंजा महबूब जे तुंहिंजे दामन में हथ विझंदा त मां ख़ुदा वरी उन्हनि सां प्यार कंदुसि। हे ख़ुदा जो फ़ैसिलो, हे अल्लाह जो फ़ैसिलो। मुंहिंजा महबूब तोसां जेको प्यार कंदो आहे मां उन सां प्यार कंदो हां। हाणे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ॾे अचु। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो जेको मां मुस्तफ़ा सां प्यार थो करे उन जे लाइ ज़रूरी आहे त मुंहिंजे उम्मत सां प्यार करे। जे मुंहिंजे उम्मत सां प्यार कंदो यानी पंहिंजे मुस्लमान भाउ सां प्यार कंदो त मां मुस्तफ़ा वरी उन सां प्यार कंदुसि। माना मुस्तफ़ा महबूब मदीने वारे घोट जे प्यार खां सवा ख़ुदा जो प्यार अधूरो आ। ख़ुदा प्यार तॾहिं कंदो जॾहिं मदीने वारे जी ताबेदारी कंदासीं। मदीने वारो प्यार तॾहिं कंदो जॾहिं मदीने वारे घोट जे उम्मत जे ॾुख सुख जा साथी थींदासीं। पोइ हाणे छा थो चवीं मुंहिंजे महबूब जे मखलूक सां प्यार कंदे या न? ॻाल्हा ॻाल्हा प्यार कंदे या न? कोन ॻाल्हाए। अल्लाह अकबर। दिल खोले ॻाल्हा किन 10:30 थियला 8 मिंट ॿिया ॻाल्हायूं भला। अल्लाह मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, खुले आँख से सल्ले अला करते करते, खुले आँख से सल्ले अला करते करते। मुझे महबूब मुस्तफ़ा जे आशिकन ॾे निहार हिकिड़ो मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जो आशिका केरा? आशिका मिस्कीना गरीबा यतीमा रुपयो रुपयो गॾु कंदो आहे। छा जे लाइ गॾु कंदो आहे त मदीने वेंदुसि, मदीने वारे घोट जे गुंबज़ ख़ज़रा जो दीदार करे ईंदुसि। पंहिंजे हाजी सगोरनि खे चयईं जॾहिं बि मदीने पाक वञो मूंखे ज़रूर ॿुधाइजो। नेठ वक़्तु उहो अची वियो, काफ़िले वारा अची विया, अदा हली आ त मदीने पाक हलऊं। रोई करे उन्हनि खे चयईं मां त कोन थो हलां, ए हाजी हज ते हजण वारा हज त तव्हां पढ़ी अचो, पर मुंहिंजा सलाम मुंहिंजे महबूब जे गुंबज़ ख़ज़रा ते पहुचाइजो। मुझे आका जे हुजूर में सलाम पहुंचाइण वारो वेठो त पंहिंजे घर में आ। हाजी सगोरा जॾहिं हज करे बस था कनि, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज कहे हाजी सगोरे उते काबतुल्लाह जे उन हरम में वेही करे मुझे रब जे दरबार में अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा करीम रब हज ते त हज़ारे माण्हू आया मगर हज कंहिंजो क़बूल आ। ग़ैबी आवाज़ आयो, हज मां अल्लाह उन जो क़बूल कयो आ जेको अञा हज ते आयो ई कोन को। ओ मुझा करीम रब ओहो कीअं? अल्लाह जे ज़ात फरमायो हिकिड़ो मुंहिंजो अहिड़ो बांधड़ो आ जेको हज ते आयो बि कोने को, मक्के में बि कोन आयो आ, मदीने में बि कोन आयो आ, मैदान अरफात में खुतबो बि न ॿुधो अथई, काबतुल्लाह जो तवाफ़ बि न कयो अथई, सफ़ा मरवा ते डोड़ियो बि न आहे, मस्जिद नबवी में निमाज़ूं बि न पढ़ियूं अथई, वेठो त पंहिंजे घर में आ। पर मां ख़ुदा पहिरीं उन जो हज क़बूल करे बाद में तव्हां जो हज क़बूल कयो।
वो आशिक वेही रहो धरणो हणी वेही रहो ओ मुझा मौला मुझी दिल थी जवे इन तुझे सादिक बाने जो दीदार कया गैबी आवाज आयो फलाने शहर में हलियो वञ उते हिकड़ो जुतियूं गंढण वारो मोची वेठो आ वो मोची जुतियूं गंढींदो आ वञी उन खां सजी हकीकत पुछ त ख़बर पवई त मां खुदा घर वेठे हज कबूल कीअं कंदो वो मुझे महबूब मदीने वारे साईं जो आशिक जेको मुराक़बो करे खुदा सा कलाम करे आम न हुंदो मदीने वारे जो आशिक हुंदो मक्के पाक मां निकतो आ काफिला कंदो मुंहिंजा दोस्त यमन जे शहर में पहुतो आ पुछा कंदो कंदो उन गली में पहुतो आ ॾिसे तवा के हिकड़ो मोची आ जेको जुतियूं गंढे रहियो आ अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा मां तुंहिंजो महिमान आहियां मां तो वटि राति रहंदुसि अदा मुंहिंजे अखियुनि ते उहो मोची महिमान खे राति जो वठी आयो आ महिमान ला मानी खणी आयो आ महिमान चवे थो मानी पोइ खाईंदुसि पहिरीं मूंखां हाल अहवाल पुछ चे हाल वाल खैर जा भला हाल वाल बुधा चे बुधाए त तू केड़ो अमल कंदो आ चे मां त गरीब जो बचड़ो सुबह का वठी शाम ते जुतियूं गंढींदो हां चे बियो छा कंदो है चे बियो त कुछ भी कोन कंदो हां चे न कुछ जरूर कयो थई चे तू छो थो पुछी चे इन करे थो पुछई जो काबतुल्लाह जे धणीअ मुखे काबे जे हरम में बुधायो आ त तू घर वेठो आ मगर मुझे खुदा तुझो हज घर वेठे कबूल करे छडियो आ जडे उन मुझे महबूब जे आशिक जे कनन ते ये लफ्ज आया अखड़न मा नीर वही आया लुड़क वही पिया उनके चवे तो हा यार अगर इहा गाला त हिकड़ो कम मु जरूर कयो आ केड़ो कम कयो थे चे जुतड़ियों गंढींदे पांजे बचन जो गुजर कंदो हुयस कदे रुपयो बचो कदे 5 रुपया बचा उहे गड करे रखंदो विंदो हुयस त जडे मदीने पाक जो काफिलो इंदो हाजिन जो काफिलो इंदो मां भी हज करण जे ला विंदुस अन्या हजन वारन जो काफिलो कोन आयो अन्या हाजी कोन आया मुझी घरवारी मुखे चयो गोश्त वठी आ त मां खावा छो त मुझी घरवारी पेट सा हुई मां शहर दे कोन वनी सगिस या मुखे गोश्त कोन मिलियो पाड़े में हिकड़ी औरत हुई जे जो मुर्स मरी चुको हो उन पांजे घर में गोश्त रधो हो उन गोश्त जी जो खुशबू मुझे घरवारी खे आई औरत बेचारी जदे बिन जियन सा थींदी आ पांजे वस में न हुंदी आ मुझे ज़ाल चयो तो खबर आ मां पेट सां मुझो पुट खबर ना है रूह चवे तो त मां गोश्त खावा पो मु पांजे पुट खे मोकलियो पाड़े वारी माई दे मगर माई भाजी देण खां इनकार कयो नेठ मां पाण दरवाजे ते विस जडे दरवाजो खड़कायम उन माई चयो अदा भाजी त मु चाढ़िया मगर मुझे ला ऐ मुझे बच्चन जे ला हरा हलाल वा तुझे ला ऐ तुझे बच्चन जे ला हराम तोखे कान दींदसे माइया खां पुछुम तू भी मुसलमान मां भी मुसलमान भाजी भी तो चाढ़िया तुझे ला हलाला तुझे बच्चन जेला हलाला मुझे ला मुझे बच्चन जेला हरामा गाल कहिड़िया जे अदा गाल न पुछ जे गाल जरूर बुधा जे गाल जरूर बुधाई तो त बुध जे गाल कहिड़िया जे मुझो मुर्स गुजारे वयो आ हेतरा वक्त गुजरी विया मां पर्दे वारी औरत जडे मुझे घर में फाका कशी अचे वई हिकड़ो वेलो गुजरी वयो बियो वेलो गुजरी वयो बच्चन वट खाइण ला कुछ कोन होयो दुनिया जाडो हथ कोन टंगम अल्लाह के चम त मुजा मौला तू दिसी थो पियो तुझे दरवाजे ते झुकी हां दुनिया वारे जाडो हथ कान टंगींदस आया त औरत जिया इज्जत रखी थे मौला तिया इज्जत रख जा जडे टियो वेलो आयो मुजा बच्चड़न खां दिठम त भूख बर्दाश्त नथी थे मां हुयस बिलाखिर रात जे अंधारी जो फायदो वठंदे फलाने कुंड में गड्ढो मो पियो हो उन मुअल गड्ढ जो मास कटे पांजे बच्चन जिला रधो थम अन्या कुनी चढ़ी पईया अन्या गोश्त तैयार थियो नाहे इन करे थी चवा हराम गोश्त मां दुनिया जाडो हथ न टंगयो हराम चे चाड़ियो थम चो त मुझे मौला के खबर ही मुखे पक्का मुझो मौला मुझी जरूर मदद फरमाईंदो वो गाल तो करे अदा जडे मु इहा किस्सो बुधो मुझे दिल में अचे एहसास थियो चरिया तू हज जेला पे तो सबरी पाड़े में गरीब भूखे पेट वेठा थई
चे देर कोन कयम सिधो घर में मोटी आयुसि जेकी कुछ हज जे ला मो सामान तैयार कयो हो उहे सभई पैसड़ा खणी करे उन औरत के चमंदी हिकड़ी खबर खुदा जे जात के बी खबर तोखे टी खबर मुखे बे के खबर न पवे वो अल्लाह ताला खणी उन के दिनम रोई चम यार वरी जदे समर दींदे त हज करण जे ला इंदो मैं उन पेरन ते चुमियूं ॾेई चेस त अल्लाह जी ज़ात तो जहिड़ी दिल हर मदीने वारे घोट जे आशिक खे अता ॿुधा मुंहिंजा दोस्त हज किथे थींदा आहिनि मके मदीने में या घर वेठे ॻाल्हा भले काबे अॻियां भले काबे अॻियां जे सखड़ा सिर झुकन भली अहराम उजरा बरी बरी बधजन चुमजे चाट सुने रसूल जी हज हजार कजन भली हज हजार कजन तब दर्जा आहिन दिल निते यार मिलंदो जरूर आ मगर दिल वारन खे मिलंदो आ इश्क वारन खे मिलंदो आ त मुंहिंजा दोस्त वक्त तमाम तवील थी वियो हिकड़े कलाक जी इजाजत ही उन जगह ते 1.5 कलाक खां बि वधीक वठी वियो हां बाहूं बधी माज़रत कंदुसि चरियो आहियां सजण साईं जो गुलाम आहियां गलो बि वेठल हो पर पोइ जॾहिं पीरीअ जो प्यार मिली थो वञे हितों त वेह त साम्हूं कंडियारो लॻो पियो आहे कनेक्शन ई गंढियो पियो आहे हीअं निहार त कंडियारो हीअं निहार त मदीनो जेॾो हीअं निहार त मको कनेक्शन गंढियो पियो आहे कनेक्शन गंढियो पियो आहे त पोइ न की थधि जी ख़बर न की तव्हांजी ख़बर तहां बि ॾिसो कीअं लोह लॻा पिया हो ख़बर ई कान्हे का त पर जॾहिं निकिरंदासीं पोइ अड़े ॾाढो सीउ आहे हे दुनिया जो सीउ बर्दाश्त कयो अथई इंशा अल्लाह ताला इन सीउ जे एवज़ ख़ुदा तोखे जन्नत जूं थधिड़ियूं हवाऊं नसीब कंदो ख़ुदा तोखे जहन्नम जे गरम बाहि खां पनाह में रखंदो अल्लाह जे महबूब मदीने वारे घोट जो इश्क नसीब फरमाईंदो अल्लाह जे महबूब फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा ओ मुंहिंजा महबूब ऐलान करे ॿुधाए छॾ जॾहिं गुनाहनि जा अंबार करे छॾीनि पंहिंजे मथां पोइ मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे दरबार ते हलिया तुझे रहमत वारी दरबार में अची करे मां अल्लाह का बख्शिश जी दुआ घुरन मुझा महबूब दुआ उहे भी घुरन दरबार तुझी हुजे दुआ वरी मुखा घुरन पो मुझा महबूब मुस्तफा तू उन्हन जे ला सिफारिश कर वस्तगफर लहुमुर रसूल मुझा पिरी इहे भले दुआ घुरन न छडींदो मान छडींदस उन्हन के जे जे ला मुझा मुस्तफा तू हथड़ा खणी दुआ घुरन वस्तगफर लहुमुर रसूल जे जला मुझो महबूब मुस्तफा मां अल्लाह जे दरबार में मगफरत जी दुआ कंदो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा उहो ई मां अल्लाह के तौबह जो कबूल कंदड़ लहंदो मुझा दोस्त अल्लाह जी ज़ात तव्हां सा के आका मदीने वारे घोट जो दड़ो नसीब फरमाए इन असा जे दोस्त रजब अली पंहिंजे बाबा जे नियत जेको खैर कयो मुझे महबूब जे मीलाद पाक जे निस्बत सा अल्लाह जी ज़ात इन खैर ऐं मुझे महबूब जे मीलाद वारी निस्बत जे सदके मरहूम सोहराब जी मगफरत फरमाए तमाम जमायत जे अजीज वकारब जी मगफरत फरमाए अल्लाह जी ज़ात मु गुनाहगार जो अचण बुधाइण तव्हां जो बुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए पर हिकड़ो वायदो कयो त जेकी ॻाल्हियूं ॿुधियूं अथऊं कुझु अमल ज़रूर कंदासीं बियो कुछ भी भले न कयो पर हिकड़ो कम जरूर कजो जे कंहिंखे खुशी न ॾेई सघो त कम अज कम कंहिंखे ॾुखाइजो न एतिरो वाइदो कयो जे कंहिंसां चङाई करे सघो त अल्हम्दुलिल्लाह भला जे कॾहिं मूं वांगुरु कंजूस हुजो कंहिंसां चङाई न कयो त कंहिंसां बुराई बि न कजो जे कदे कंहिंखे ॾेई सघो कुछ त अल्हम्दुलिल्लाह पर जे कंहिं मिस्कीन यतीम गरीब बेवा खे ॾेई न सघो त कंहिंखां खसिजो न बस इहो हिकड़ो वाइदो कयो इंशाअल्लाह ताला इन वाइदे करण सां मुंहिंजे रब जी रहमत तव्हांखे ईअं घेरे वेंदी जो घर वेठे मदीने वारे घोट जा दीदार कंदो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू
रात टिकी मां हिते तो पवा खुदा जा बानड़ो कुछ पाण ते भी रहम कयो कुछ असा बस कई अदा फकीर बस हाणे फकीर जी गाल मञनी आ छो तई फकीर आ बस इन गारो मुखे एकड़ी गाल बुधाई आ इन करे चवा तो अगे मानू चोंदा फकीर हाणे मां तो चवा फकीर छो चई त मुजो तवा सा जो तमाम मोहब्बत वारो ऐं अल्लाह जो नेक सालिह वली साईं लोढ़े फकीर वारे जे नाले बुधाई साईं फकीर अमीर मोहम्मद सोने जे नाले जी त उहे सोना जेडी मल भी इंदा हा त मूं वट इंदा हा पो अल्लाह जो वली जह वट कदम रखे वो फकीर आहे हाणे इन जी गाल नथा मोटायो मोहम्मदीने अच्छा मदीनो दिसा या रसूल अल्लाह ओ यतीमन जा यार नबी मदीने अच्छा मदीनो दिसा मदीने अच्छा मदीनो दिसा आका सतेड़ो कजा मदीने अच्छा सोहेड़ा सतेड़ो कजा मदीने अच्छा मदीने अच्छा मदीनो दिसा आका सतेड़ो कजा मदीने अच्छा ख्वाब अहेड़ो दिसा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह ओ बेसमरन के समर देण वाला नबी ख्वाब अहेड़ो दिसा तुहे जा कदम चुमा ख्वाब अहेड़ो दिसा तुहे जा कदम चुमा ख्वाब अहेड़ो दिसा तुहे जा कदम चुमा आका सतेड़ो कजा मदीने अच्छा सोहेड़ा सतेड़ो कजा मदीने अच्छा मदीने अच्छा मदीनो दिसा मदीने अच्छा अजुई रात अच्छा दिल पर सतेड़ो कजा मदीने अच्छा पार तुहे जे अच्छा पार तुहे जे अच्छा पो बचान बचा हे कर यार अच्छा पो मरी मां वञा आका सतेड़ो कजा मदीने अच्छा दिल पर सतेड़ो कजा मदीने
अचा मां मदीने अचा मां मदीनो दिसा सोहणा सदीड़ो कजा मां मदीने अचा तुझे दर ते अचा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ गरीब बन जा गमखार नबी तुझे दर ते अचा सूरत सल्या मिटन माइटन जा पड़े वारन जा या रसूल अल्लाह सगन भाइरन प्यारन जा चाचन मामन जा दोस्तन यारन जा तुझे दर ते अचा सूरत सल्या तुझे दर ते अचा सूरत सल्या आका सदीड़ो कजा मां मदीने अचा दिल पर सदीड़ो कजा तुझो रोज़ो दिसा आका सदीड़ो कजा तुझी जा उठे जुम्मा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सबनी के गुंबज़े खज़रा जो दीदार नसीब फरमाए सबनी ईमान वारन जी मदीने पाक में हाज़री नसीब फरमाए इं इश्क सां उथी भी हो त मदीने वारे घोट जे हुजूर में सलाम जो नजरानो पेश कयो।